नबी सा दगाऊं घुरे खैर जू पे उन्हनि ले दुआऊं अरबी जाम आहे कुर्बन में करारो असांजो नबी आ नबियन मान यारो ऐं मथस राज रब जो सबन खां वधारो असांजो नबी आ नबियन मान यारो साईं भाकुर पातुस केडो खुश नसीब आ जंहिंखे मुस्तफा जो भाकुर पए आशिक थी पियो महबूब तो वो खुल्क वारो नबी आ परावन के पंहिंजो बणाईंदो आ ऐं तूं वरी पंहिंजनि खे पराओ कंदो आहीं वड़े वा जवान महबूब परावन के पंहिंजो करे तू भी हो कम कर जो परावा भी पंहिंजा थी वञनि खुदा जो कसम असांजे अल्लाह वारन हकीकी खुदा वारन वट जेको भी आयो आ जॾहिं ईंदो आ ॾिसंदो आ त चवंदो आ मौलाना आप बहुत अच्छे हक बोलते हैं तुम लोगों के पीर बड़े सोने होते हैं सही ना चओ पीर तव्हांजा ॾाढा सोना हूंदा आहिनि ओ मुंहिंजा ताहिर तवज्जो कर यहूदी रोई ॾिनो आहे हबीब सीने सालातुस साईं फरमायसि छा अलीअ जे हथ वठण सां तोखे तकलीफ़ पहुती आहे चए थो न सिद्दीक कुछ चई चए तो न उमर कुछ चई चई न मुझे ॿिए कंहिं सहाबी तोखे तकलीफ़ ॾिनी आहे चए तो या रसूल अल्लाह फितहा बी व उम्मी कंहिं बि तकलीफ़ न ॾिनी आहे साईं मां अव्हां जो मुखालिफ़ हुयुसि अव्हां जे लाइ घटि वधि ॻाल्हाईंदो हुयुसि अव्हां खे गारियूं ॾींदो हुयुसि पर सोना ख़बर कान हूंदी हुई तव्हां आयो अलाए कहिड़ा अव्हां जी सूरत कान ॾिठी हुयमि अव्हां जी सीरत कान ॾिठी हुई अवां जो जमाल कोन ॾिठो अवां जो खुल्क कोन ॾिठो तॾहिं त ॻाल्हियूं कंदो वतो हुयुसि हबीब हाणे जो तुंहिंजे वदुहा वारे चेहरे ते नज़र पई आहे मुस्तफा दिल थी चवे हिन दिल पर नबीअ जी कहिड़ी मुखालफ़त कंदोसि सॼी ज़िंदगी गफ़लत में गुज़ारी अथव ज़िंदगी इहा आहे जो अॼु खां बाद हिन जवान जे दर ते वेही ग़ुलामी में गुज़ारजे सोना जीअं हिन के कलमो पढ़ायो थो ये मुखे भी कलमो पढ़ाए कलमो भराए मुसलमान बनायो पांचो गुलाम बनायो हबीब उनके कलमो भरायो कलमो पढ़ाए गुलाम बनायो चौदे खबर रात रहते या मोटी नींदे जे या रसूल अल्लाह रात मोटी नींदुस छो त मां पांजे गोठ जो चङो मुड़स आहियां मां पांजे गोठ जो रईस आहियां सुभाणे वञी या दावत सॼे गोठ खे ॾींदुस हलो बिलाल जे महबूब हलो हलो अबू बकर जे महबूब दे हलो उमर जे महबूब दे हलो मुस्तफा जो दीदार कयो हबीब तुझे चेहरे ॾिसण सां दिल ठरी पई सुभान अल्लाह भला सुभान अल्लाह अज भी खुदा जो कसम महबूब तो रोज़े अतर में आरामी आ पर संदन जे मज़ार के ॾिसण वारा ईअं समझदा आहिनि ॼणु यार जो दीदार थी हाजी गुलाम नबी महेसर दीदार मुस्तफा में बीठो हो यकदम पुलिस वारन वज वठी हाजी साहब के खयो हाजी साहब के गाड़ी में वेहारियो गाड़ी में वेहारे पकड़े करे जेल खाने दे खयो पिया वञन हाजी साहब चो हाणे काॾे वञा न को पाकिस्तानी वेझो आ जो सॾ कया सॾ कंदुसि त बि पुलिस वारा मरीदा कोल छो न जंहिंजे दर जो मेहमान आहियां उनखे सॾ कया छा पियो चवेसि चए पियो पंहिंजे दर ते सॾे हाय हाय बेशक सदके पंहिंजा कुर्ब करे पंहिंजे दर ते सॾे हाय हाय पंहिंजा कुर्ब करे हाणे ईअं छिनंदे माण्हू छा चवंदा ओ साईं हाणे ईअं छिनंदे माण्हू छा चवंदा पंहिंजे दर ते सॾे पंहिंजा कुर्ब करे पंहिंजे दर ते सॾे
पंहिंजा कुर्ब करे हाणे इहे छिन दे माण्हू छा चवंदा। हाजी साहब शेर बि पढ़ंदो पियो वञे, रोईंदो बि वञे पियो। अॼो जेको सूबेदार अॼो सीट ते वेठो आहे, सॼी राति को गश्त कयो हुई, हाजी साहब खे पकड़े पाण अॻियो सुम्ही पियो, अञा सुतो मस। हाजी साहब जी दाह गुंबद खिज़रा में पहुती, मदीने वारे साईं हुनखे पंहिंजो दीदार कराए, चए थो मोटाए मोटाए, हे निर्धन को आहे, हे गुलाम नबी आहे, हे नबीअ जो गुलाम आहे, हिन मूंखे सॾियो आहे, मां मुस्तफ़ा जे गुलाम खे पकड़े जेल जे हवाले न करेसि, मूं मुस्तफ़ा जे दर ते छॾे वञेसि। यही थींदो आहे, यही थींदो आहे। सुभान अल्लाह। सदके हैदराबाद में मुझो वाइज़ हुजे, उर्दू में मूं पे तकरीर कई त हिकिड़ो पोढ़ो हो रोए वेठो मदीने जी ॻाल्हि। मूंखे चई मौलाना साहब आपने जो बात की है कि हुजूर हयातुन नबी हैं, जिंदा हैं, अभी भी हैं, वो रोए पे। मैंने कहा क्या बात है? कहने लगा अपनी बीवी के साथ, अपनी जौजा के साथ मदीने की हाजिरी पे गया। जब मक्का से मदीने गाड़ी ने सफर किया, रास्ते में मेरी पासपोर्ट, मेरे पैसे, मेरे पास जो भी सामान था, कार्ड था, मेरे और मेरी वाइफ का सारे के सारा सामान निकाल दिया गया। जब मैं मदीने पहुंचा, हुजूर के रोजे के सामने सुभान अल्लाह न चाहिए। सुभान अल्लाह। महबूब जे रोज़े जे साम्हूं हीअं जो वयुसि, घरवारीअ खे चयुमि हाणे वेह, हाणे छा कयूं, कुझु ई न आहे जो होटल वठो। महबूब जे साम्हूं वेही रहियुसि ऐं चयुमि या रसूल अल्लाह, बच्चन सूधो आयो आहियां, न पैसो बचो आहे, न पासपोर्ट आहे, न शुनाख्ती कार्ड आहे, हितों जो अलाह कहिड़ो कानून आहे, मां त फासजी वियुसि, हाणे छा कयां? चए थो कलाक वेही रहियुसि, 2 कलाक वेही रहियुसि, 3 कलाक गुज़री विया। 3 कलाकनि खां बाद में हिकिड़े हमराह पोइ अची मुंहिंजी पुठीअ ते हथ रखियो, हेठि अची साम्हूं वेही मूंखे मुंहिंजो सामान कढी ॾिनई। चई तो उथी हल, तुंहिंजे लाइ मूं होटल बुक कराई आहे, हल तोखे ज़ियारतूं कराया, ही जन्नतुल बक़ी आहे, हे हज़रत अमीर हमज़ा जी मज़ार आहे, सॼो मदीनो घुमायो मांस। मदीनो चई मूंखे घुमाए करे वरी पंहिंजी रहाइशगाह में आंदई, खाधो बि ॾे पियो, पीतो बि ॾे पियो, हर सामान ॾिनई, तोहफ़ा ताइफ़ वठी पियो ॾे, उमरो कराए। जॾहिं मोकिलियो मोटियुमि, मूं पुछा कई मांस केरु आहीं? चए थो अदा मां पाकिस्तानी आहियां, लले जो आहियां, जेब कतरू आहियां, मदीने वारनि जा जेब कटींदो आहियां, मके खां ईंदड़ मुसाफ़िरनि जा जेब कटींदो आहियां। मूंखे 14 साल गुज़री आहे इहो कमु कंदे, मूं पोइ ते वॾी मिल्कियत ठाही आहे, पर यार अॼु जॾहिं तुंहिंजो जेब कटियो अथव, तो अहिड़े जवान खे दाह ॾिनी आहे जो मुस्तफ़ा जो तुंहिंजे करे दीदार थी वियो आहे। हबीब चेहरो ॾेखारे फरमाया था, ए मुंहिंजे मुसाफ़िर खे फुरण वारा, हीअ अॼाल है काॾे दाह खणी विया, ही मूं वटि वेठो आहे। चए थो ओसी ताईं उथंदुसी कोन, जेसी ताईं सामान न मिले, जल्दी कर हिनखे उमरो बि कराए। पर हर साल ही मदीने घुराईंदो रहेसि, सॼो ख़र्च तूं कंदो रह। हाय हाय, वाह जी वाह, सुभान अल्लाह। आला हजरत छा थो चवे? चए तो तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले। हबीब आयो, महबूब आयो, महबूब खे मोकिलियो कया, हेॾे होॾे न निहारियो। हिते त वॾा वॾा माण्हू अॼायल आहिनि। अॼु हिन ॾियार में इंशाअल्लाह लोड़े में जेके आया से इंशाअल्लाह वीदा त मुस्तफ़ा जा गुलाम थी न चयो सुभान अल्लाह।
अल्लाह मोकलियुस हबीब वन्य दुनिया मुखे सुञाणे नथी मानन के का खबर कान्हे का के लात जा पुजारी है के हुबल जा पुजारी है के ईट जा पुजारी है के नौले जा पुजारी है के दाले जा पुजारी है के काठ जे बुत जा पुजारी है के पत्थर जे बुत जा पुजारी है वन्य हिनन के चो त तवाजू अखियों बनाने वारो अल्लाह हुआ तवाजी जुबान बनाने वारो अल्लाह हुआ बुद्धन वारा कन्न देने वारो अल्लाह हुआ जे कदे तो का पूछ तू के राई तू चो जाए तो मां अल्लाह जो महबूब आया अल्लाह जो रसूल आया अल्लाह हिक्का वहदहु ला शरीका अल्लाह जे हबीब फरमायो या मौला मां वन्यान मां जे कदे चवान त खुदा हिक्का हे पुछंदा रब आहे त काथे आ पुछंदा त रब कीए आ केड़े नमूने जो आ अल्लाह फरमाता हबीब तू वन्य तुझे अंदर तुझे जिस्म में मां एड़ियों शयूं रखाए छड़ियों है जो माण्हू ये पुछंदा ई कोन रुगो तोखे ॾिसंदा वेंदा मां रब के मञींदा वेंदा मरहबा मरहबा सुभान अल्लाह मञींदा ओ महबूब मां पांजी अख तोखे वॾनी आ अख जेका ॾिनी माए या तुंहिंजी न आहे मुंहिंजी आ चेहरो जेको ॾिनो माए इहो चेहरो तुंहिंजो न आहे वजहुल्ला ज़ुबान जेका ॾिनी माए इहा ज़ुबान तुंहिंजी न आहे लिसानुल्ला मुंहिंजी आ हथ जेके ॾिना माए इहे हथ तुंहिंजा न आहे यदुल्ला हबीब जीअं ॾिसंदा वेंदा चवंदा त वजहुल्ला वारो चेहरो थस यदुल्ला वारा हथ थस लिसानुल्ला वारी जुबान थस इहो मुस्तफा तुझे मथो आशिक थींदा वेंदा ऐं तू चओ जान जे आशिक थिया हो त कुल हुवल्लाहु हाय हाय वड़े वाला शारी खुश होते सुभान अल्लाह आशिक सुभान चो सुभान अल्लाह जडे ना आशिक थेनी अब आशिक तो मजबूर है अजो को आशिक मजबूर ना है महबूब जा आशिक मजबूर है अजे महबूब जा आशिक मजबूर हा पो सिद्दीक जरी साईं के ॾिठो बिस्मिल्लाह उमर ॾिठो उस्मान ॾिठो अली ॾिठो जुबैर ॾिठो हजरत बिलाल ॾिठो अबू ज़र गफ़ारी ॾिठो अबू अयूब अंसारी ॾिठो मरहबा मरहबा वाह जो ॾिसणो वाह गरीबा मिस्कीना अबू अयूब अंसारी मदीने जे ॿाहिरां पत्थरनि जी ज़मीन ते झूपड़ी अॼु वेठो आहे ख़बर पई त मके खां हबीब मदीने अचनि था मदीने वारनि मुस्तफ़ा जी इस्तक़बाल कई आहे वॾा वॾा इंतज़ाम करे वेठा आहिनि हर शइ जो इंतज़ाम आहे पर अबू अयूब अंसारी सिधो वियो पंहिंजी घरवारी खे चई बुहारी तॾहिं झाड़ू लगा चई झाड़ू लगाया चाहो ची छो चे तो यार तो अचे बिस्मिल्लाह मरहबा ॾाढा नथो चवी यार तो अचे ताजदार तो अचे अड़ियन जो आधार तो अचे मिस्कीनन जो मन ठार तो अचे चई अबू अयूब मूं ॾिठो आहे मके जूं घिटियूं सजायूं वयूं आहिनि रस्ता सजाया विया आहिनि रोड सजाया विया आहिनि घर घाट सजाया विया आहिनि ऐं तूं वरी झूपड़ीअ में फरमाए हा रब जे रहमत खां नाउमीद थियणो न आहे महबूब जा आशिक सभु प्यारा आहियो वञी इंतज़ार वञी करे अर्ज़ड़ो कंदासीं मन ॿ घड़ियूं मुस्तफ़ा महिमान ॿ घड़ियूं अब तू भी चवंदो हुई न अल्लाह वारा ईंदा आहिनि हर को चवंदो आहे साईं साईं 2 मिंट साईं दुआड़ी घुर अब चवंदो आहे न जंहिं तोखे रस्ते ते लातो आहे इन्हनि जो हक़ आहे या न आहे पोइ निमाज़ में रड़ियूं कंदो वेठो ई कलाक मुंहिंजो थियो आहे चोसो तुंहिंजे लाइ घणो आहे इएं तूं सभिनी मौलवियुनि खे घणो घणो चई विहारींदो हुई छो त सुन्नियन खे बद हाज़मो कोन्हे
अज जेकॾहिं न मां वेठो आहियां स्टेज ते 2 कलाक 3 कलाक 4 कलाक ॻाल्हायां पियो मुरकंदे, पर जेकॾहिं न बद हाज़मो हुजे हा न कलाक खां पोइ हीअं करे पेट में सूर पइजी वञे हा, पर हिते त नूर थो पवई। नूर जेकॾहिं न मां 2-3 कलाक वाइज़ कंदुसि, सुभाणे साईं मूंखे मल हणंदो काथे न काथे। चवंदो हाणे मुंहिंजी वारी आहे, कर लाचारी इंतजार। मुंहिंजा मिठा हर आलिम परे परे खां सफ़र करे था अचनि, हर आशिक जी दिलि चवंदी आहे ॿुधायां ॿुधायां, वेठो ॿुधायां मुस्तफ़ा जी नात वेठो ॿुधायां। न चई सुभान अल्लाह। अर्ज़ पे कयूं कहिड़ी ॻाल्हि यादि आहे? निमाज़ में बीठो हूंदो ही अबू अयूब अंसारी जी ॻाल्हि खे पूरो कया। जॾहिं महबूब मदीने में आया, सभु सहाबी विया साईं मुंहिंजे घर, साईं मुंहिंजे घर, साईं मूं इंतजाम कयो आहे। सभु जो गॾिजी आया त महबूबन फरमायो कंहिंजे घर हलां? मां रहमत वारो नबी हिन उठड़ीअ जी महार खे छॾियांसि तो, जाथे उठड़ी वेंदी उते वेंदुसि, उते 3 ॾियारा महिमान थींदुसि। साधन जो भी 2-3 मिंट तरस आहे को असां बंदोबस्त कयूं, वॾा वॾा सावा गाह कटियूं, गाह कटे पंहिंजे दरनि ते बीठा मथे चढ़ी हुन उठ के गाह पिया ॾेखारनि, पर इहा ख़बर ई कान हुयनि त हे मुल्ला मौलवीअ जी उठड़ी न आहे। हिन उठ ते त मुस्तफ़ा स्वार आहे। हे बुखायल यहूदी जंहिंते महबूब स्वार थे, इनखे उन कहिड़ी लॻंदी, बुख कहिड़ी लॻंदी? चओ सुभान अल्लाह। बुराकू जन्नत में पियो रोइनि त मुस्तफ़ा अलाए कहिड़े ते स्वारी कंदो। ओ मिठा जॾहिं उठड़ी खे छॾियऊं, अल्लाह फरमाए जिब्रील जी मौला चिछकेस काॾे न्यास, यो जेको न झूपड़ी अॼु वेठो आहे, आसरो कयूं वेठो आहे। आसरो तव्हांखे आहे या न आहे? आहे आसरो? हा, मरण खां पोइ बि आसरो कंहिंजो अथई? कंहिंजो? महबूब जो आसरो आहे, मदीने वारे जो सहारो आहे। चो गुनहगार ॻोल्हिए शफ़ा जो अगर दर, अदा आसरो कर मदीने मुनव्वर। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। है गुनहगार ॻोल्हिए शफ़ा जो अगर दर, अदा आसरो कर मदीने मुनव्वर। है सजणो सखी अचे हूं दर्जा सवाली, अल्लाह दर्जा सवाली। ॾींदो गंज गोहर अदा आसरो कर मदीने मुनव्वर। उथिया जॾहिं उठड़ी सवार थियो हबीब, उठड़ी सिधो हली आहे। हलंदे हलंदे अबू अयूब अंसारी जे उन झूपड़ीअ जे आॾो महिमान थी आहे, उते वेठी आहे। हबीब महिमान थिया, सभई पिया अचनि मदीने वारा। ओ अबू अयूब अंसारी मुबारक हुजे, मुबारक हुजे जो यार तुंहिंजो महिमान थियो। न चई ओ मुझा मिठा अर्ज़ पे कयूं अल्लाह जा बानो। निमाज़ में रब जी बारगाह में भी सुन्नी हुजे, शियो हुजे, वहाबी हुजे, यहूदी वहाबी हुजे, चित्रोली हुजे, अहले हदीस हुजे, अल्लाहु अकबर। वाह सही वाह। अब काथे बींदो आ? जो मस्जिद में ॻाल्हायो, मस्जिद अल्लाह जो घर आ। अल्लाह जो घर रब जे घर में पहुतो आहे। हाणे तो चवे इहदिन सिरातल मुस्तकीम, मौला सिद्धी राह सिद्धी वाट ॾेखार।
बीठो बि मस्जिद में आहे। बीठो भी मस्जिद में। वाह सही वाह। रब चए तो अञा ना आयो ई जवाब दे। वाह सही वाह वाह जो मस्जिद में आयो आ मोह काबे दे थस हेडी वडी दाढ़ी इहदिन सिरातल मुस्तकीम मौला सिद्धी वाट ॾेखार। रब चेस त इहा ई वाट सिद्धी नथो समझी। सिद्धी ना है छा घर खुदा जो हेडो होडो चौंदो जी अल्लाह वालों के पास क्यों जाते हो? अल्लाह से मांगो, अल्लाह के घर में आके मांगो। अरे अल्लाह के घर में मांग रहा है इहदिन सिरातल मुस्तकीम। नमाज अल्लाह जी आ सद अल्लाह जो थियुस कोरट अल्लाह जी में बीठो आ बीठो सजदे जे आलम में आ रुक्याम जे आलम में आ सिद्धो बीठो आ जे तो इहदिन सिरातल मुस्तकीम मौला सिद्धी वाट ॾेखार सिद्धो गस ॾेखार सिद्धो रस्तो ॾेखार। अल्लाह तो चवे भला केड़ो रस्तो? सदके सदके वरी तो फिरे सिरातल लज़ीन अनअमता अलैहिम मौला उन्हनि जो रस्तो जनते तुंहिंजा इनाम आहिनि। वाह वाह सही वाह। रब चयो पर निकिर नहीं तूं निकिर न आयो मस्जिद में आ आयो मुझे घर में आ मुझे दर ते अची चए थो मौला सिद्धो रस्तो ॾेखार पुछण वारो रस्तो ॾेखार। रब फरमाए त पोइ निकिर पहिरियों वञ इनाम वारनि ॾे पोइ अच मस्जिद में। सुभान अल्लाह वाह सही वाह सुभान अल्लाह न चई सुभान अल्लाह। अरे मस्जिद में अचण पहिरियों तुंहिंजो बेकार पहिरियों इनाम वारनि ॾे हलियो आहे पहिरियों लोड़े शरीफ़ ॾे हलियो आहे पहिरियों अलाहाबाद हेॾो अलाहाबाद हेॾो लोढ़ो आहे हेॾो अलाहाबाद हेॾो अलाहाबाद हेॾो लोढ़ो होॾे रब जो प्यारो हेॾे बि रब जो प्यारो विच में कंडियारो। सुभान अल्लाह काॾे वञे मुल्लो वीचारो। वाह सही वाह शाबाश न चई सुभान अल्लाह। इनाम वारनि जो रस्तो ॾेखार। रब फरमायो बाना पहिरियों वञ इनाम जन जे मथां मूं कयो आहे फउलाइकल लज़ीना अनअमा अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वसिद्दीकीन वशुहदाए वस्सालिहीन वहसन उलाइका रफीका। अल्लाह जो कुरान तो चए वो रस्तो केड़ो आ इनाम वारा केर आहिनि जन जे मथां मूं इनाम कयो आहे फरमाए नबियनि ते मूं इनाम कयो आहे। कुरान तो चए नबियनि जे मथां इनाम सिद्दीकीन जे मथां इनाम शहीदनि जे मथां मुंहिंजो इनाम ऐं सालिहनि जे मथां मुंहिंजो इनाम। बिस्मिल्लाह सुभान अल्लाह। टाइम पोड़ो थियो आहे जवान करे पोइ उथां थो चओ सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झ में आई? पोइ इनाम वारा ही आहिनि असां हिननि सां गॾिजी न मस्जिद में ईंदा हूं। रब चवंदो आहे हाणे सिधो ई शाबाश न चई सुभान अल्लाह। टाइम पूरो मुल्लो नूरो सुभान अल्लाह। वधीक कुछ नथो चवां। हे साबिर हुसैन केस्टूं खणी आयो आहे मुख़्तलिफ़ मौज़ूआत जो केस्टूं अथनि साईं मुर्शिद मुंहिंजे दिलबर साईं जी केसेट आहे ॿी ही केसेट आहे हिकिड़ी मुंहिंजी तकरीर जी शान अहल बैत ऐं ही केसेट आहे जेका गुज़रियल साल दरगाह लोड़े शरीफ़ मकाम मुस्तफ़ा जंहिंजो मौज़ू आहे दरगाह बमकाम लोड़ाई शरीफ़ दरगाह जी केसेट आहे इहा त ज़रूर ख़रीद कंदे हे सभु केसेटूं ख़रीद कयो ॿुधो पढ़ो ऐं मां पंहिंजे वाइज़ खां पोइ 3 चंदा कंदो आहियां। 3 घणा चंदा न चई सुभान अल्लाह ॾींदो। पहिरों चंदो इहो अथई जेकॾहिं ख़ुदा तोखे 2 पुट ॾिना अथई 3 ॾिना अथई 4 तू परेशान थी वियो हूंदे अलाए कहिड़ो चंदो घुरदो मोली साहब।
नथा जो सुभान अल्लाह चंदो अलाए कहिड़ो कंदो मां लाहौर में पियो वाइज़ कयो वॾो जलसो हुजे मुंहिंजो चंदो जी ॻाल्हि चंदे जी ॻाल्हि कई त मौलवियुनि जा कन उभा थी मैंने कहा भाई सिंध से आया हूं भीख मांगने वाला नहीं पिंडण वारो कौन आया चई छो तुम भीख क्यों नहीं मांगते मैंने बोला हमारे पास भिटाई है भिटाई छा थो चए तो पिन्या दर न पिन मत पिन दे पूरत न पवई वाह 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 सही वाह असांखे हिन दरगाह जी माखी खोड़ा सुभान तूं छा ॾींदे हाँ माना माखी तैयार थी। माखी जो पीतर त शुकुर वियो न हितो वारी माखीअ ते पोइ सॼो साल थो वॼां वाह सही वाह हाफ़िज़ साहब चए पियो छा खाईंदो आहीं गले जे लाइ साईं हाफ़िज़ अली अकबर साहब मां चयो अञा त कुझु नथो खावांसि यार मां त रड़ थो कयां त 4 आवाज़ था निकिरनि चओ सुभान अल्लाह पोइ हेॾे बि ॿुध चंद जो सुवाल पहिरियों चंदो इहो आहे 2-3 बच्चा अथई पुट अथई आहे न जे पुट अथई ताजो वाइदो कर दरगाह शरीफ ते हिकिड़ो पुट क़ुरान जो हाफ़िज़ ऐं आलिम कंदुसि आले सुन्नत वट मत ओडे करेस वो तुझी मर्जी आ हिते मुंह ते पाबंदी लगाई वई आहे माना चवंदुसि तुझी मर्जी है पर सुन्नी आलिम करेस जेको आशिकन जे कढ लगे ॿियो चंदो शादी जी दुआ हाणे साईं कंदुई साईं दुआ करेसि शादी करे सुठी ज़ाल मिलेसि वरी उन मां औलाद थिएसि पोइ पढ़ाईंदो हो बि चवंदा आहिनि न मुंहिंजा यार वाइदो करो वाइदो कराईंदा आहिनि पोइ तूं बि वाइदो कर खणी हाणे ॿियो चंदो इहो अथई हाणे होॾे चई त टाइम पूरो हाणे पूरो कयो ॿियो चंदो इहो अथई रात जो सुम्हंदो आहीं सभु बलोचिस्तान में वाइज़ कयूं मूं चयो रात जो सुम्हंदा आहियो हिकिड़े उथी बीठो चई कॾहिं कॾहिं चोरी ते वेंदा आहियूं त न सुम्हंदा आहियूं चोरी ते वेंदा आहियूं न सुम्हंदा आहियूं सॼी राति जाॻो मुंहिंजो चङो थियो सच त ॻाल्हाई रात जो सुम्हे न मदीने ॾे मुंहुं करे वुज़ू करे बिस्तरे ते वेही ऐं तस्बीह हथ में खणी मदीने ॾे मुंहुं करे मुंहिंजे साईं ते 100 भेरा सलात पढ़ी पोइ सुम्हंदो ऐं हिकिड़ी राति अहिड़ी हूंदई हिकु राति अहिड़ी ईंदई जो महबूब पंहिंजो दीदार कराईंदो आमीन आमीन चओ बाबा चओ सुभान अल्लाह मुंहिंजा मिठा हाणे इन ॻाल्हि ते जेकॾहिं वाइज़ कयां त 2-3 कलाक खपनि पर मुंहिंजी आदत आहे चवंदो आहियां टाइम ओतिरो वठिजे छो त ॿिया उलमाए किराम बि इंतज़ार में आहिनि उहे बि वाइज़ कंदा नसीहतूं तकरीर कंदा खिताब कंदा अवां असां वेठा आहियूं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी अवां खे मुबारक हुजे मुझे तरफ का जो अवी पंध करे परे परे का सफर करे इन सियारे जी मौसम में इन दरबार शरीफ ते सालाने उर्स में ईंदा हो जिंदगी बाकी तो वरी असां भी ईंदासी मुलाकात थींदी रहंदी पर यार इन जो कदर इन जी खबर जदे मरंदे त पो पवंदो त लोरे शरीफ ते वञण सां छा मिलियो बिस्मिल्लाह सुभान अल्लाह हाने तू मोटी वेंदे न हिकड़ो नागन खाधो मुल्लो मिलियो काने में अब दरगाह लोड़े शरीफ का था चो छा मिलियो वे तू तो चोंदे छा हर शे मिलियो जिक्र मिली वो तू बुधाएस खणी उते जी चवई न छा मिलियो चमुला वे तो तोखे बुधाया छा मिलियो पोचो चाहे ला इलाहा इल्लल्लाह ला मुला चवई न शिरक शिरक चो निभागा ला इलाहा इल्लल्लाह भी शिरका त पुतो जे बाबे जो जिक्र कयो सच बुधायो हिते तवा आया हो नमाज खाग में तवा के तौहीद मिली न मिली
ला इलाहा इल्लल्लाह हिते मिली, इल्लल्लाह हिते मिली, अल्लाह अल्लाह हिते मिलियो, हू हिते मिलियो, सुभान अल्लाह हिते मिलियो। मुला हिते सौदो साफ़ आ जेको अचे हर